सिंध असेंबली जे मुखालिफ़ दुरअगवान ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सूबे सिंध जे सूबाई सदर हलीम आदिल शेख के गिरफ़्तार करे तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तालके दौड़ जे कारकुननि पारां सदोरो ख़ान वासवाणो, इलाही बख़्श गोरचाणी, अली असगर जतक, अब्दुल वाहिद बिरोही, यामीन बलोच जे अॻवाणीअ में दौड़ शहर जे शाही बाज़ार खां रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे सिंध टीवी ऑफिस आॾो पहुती। हलीम आदिल शेख ते ग़लत हमलो थियो आहे और उन जे ख़िलाफ़ और असां उन ते एक्शन खणियो वियो आहे, ग़लति एक्शन खणियो वियो आहे। उन जे ख़िलाफ़ असां इहो एतिजाज रिकॉर्ड करायो आहे। जेका बि एक्शन खणनि ऐं जेको बि हिननि सां ज़्यादती थी आहे, असां इन ज़्यादती जे लाइ एतिजाज था करूं। ये सोचण जी ॻाल्हि आहे जो असां ग़रीबनि सां कहिड़ो ज़ुल्म थो थिए। स्कूलनि जो मसइलो आहे या जिते बि को बि सिंध में मसइलो थियो आहे उते हलीम आदिल शेख इन आवाज़ ग़रीबनि जे आवाज़ खे उथारियो आहे। मिस्किन ऐं ग़रीब थी सघे थो अञा बि अॻिते क़दम वधायूं, थी सघे थो असां रोड ब्लॉक कयूं। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सिंध टीवी न्यूज़ दौड़।